चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन ॿई हिकु बाबेली हूंदा आहिनि। हींअर बि तव्हांजा शुरू में बि थोरा इख़्तिलाफ़ रहिया, तव्हां उन ते एतिराज़ वारिया। अॼु बि इहो ॾिठो वियो त तव्हां हिते पहुतो पर चेयरमैन साहब हिते पहुतो, उनखे कीअं माना ॾिसो था? मां इहो ई चवणु चाहींदुमि त मूंसां चेयरमैन बि असांजो ई पार्टी जो आहे, पंहिंजो MP साहब जो बिरादर आहे ऐं हुनखे अचणु खपे हा हिते, छो त हिते असांखे दोस्तनि म्यूनसिपल वारनि खोड़ सारनि दोस्तनि चयो त अचिजो तव्हांजे अलॻि खणी, छो त ऑफिस त असांजी हाणे ई आहे। सो मां बिल्कुलु आयुसि हुननि जे असरार ते, मां हिते मुबारकूं वरितियूं ऐं शायदि हुनजी का मसरूफ़ियात हुजे जो हिते न अची सघियो, ॿिए हंधि हलियो वियो। बाक़ी असांजा कोई इख़्तिलाफ़ न आहे। पर उथनि था त अॼु जेको तव्हांजो गॾु न वेहण, अॻिते जेके 4 साल आहिनि छा तव्हां गॾु वेहंदो या इहा ई छुटिया? यकीनन असां पार्टी सां गॾु आहियूं, जेको पार्टी सां गॾु हूंदो उहो असां सां गॾु आहे, जेको पार्टी सां गॾु न हूंदो उहो न असां सां गॾु आहे न पार्टी सां गॾु आहे। ख़ैर मुबारक, तव्हांजे क़ाइम थियण खां पोइ दादू शहर जा छा था सम्झो जेके मसइला अहम मसइला आहिनि, पहिरियां कहिड़ी वैरायटी ते हल थियणु खपनि ऐं कहिड़ो मैसेज ॾींदो दादू जे खे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरियां त मां शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे क़यादत जो, जनाब मोहतरम चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो, को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी साहब जो, पंहिंजे डिस्ट्रिक्ट जे प्रेसिडेंट सरदार रफ़ीक अहमद जमाली साहब जो, संजय सदर निसार अहमद खोड़ो साहब जो, मोहतरमा आदिफ फरियाल साहबा जो मूंखे हिकिड़े वर्कर खे ही म्यूनसिपल वाइस चेयरमैन जो उहिदो ॾेई ऐं मूं ते हिकिड़ी ज़िम्मेवारी रखी आहे। इंशाअल्लाह पुरुमीद आहियूं या इन शहर सां वाबस्ता आहियूं, हिन शहर में नंढा थिया आहियूं, हिन शहर में जनम वरितो आहे, हिते वॾा थिया आहियूं। इंशाअल्लाह सॼे शहर खे हिकु घिटी खां वाक़ुफ़ु आहियूं। हिन जॻह ते अचण जो मक़सदु इहो आहे त शहर जी सफ़ाई खे फस्ट प्रायोरिटी हूंदी इंशाअल्लाह ताला, छो त इहा ई म्यूनसिपल तव्हांखे ख़बर आहे म्यूनसिपल कमेटी दादू शहर जे हवाले सां सफ़ाई खे फस्ट प्रायोरिटी हूंदी। पाणी जो जिते मसइलो हूंदो उन ड्रेनेज जो वग़ैरह जेको बि हूंदो उनखे फस्ट प्रायोरिटी हूंदी। बल्कि बहरहाल असांजा इहे सॼो दादू शहर असांजो आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आहे। असां उन्हनि सां हर ॻाल्हि में, हर जॻह ते, हर क़दम में गॾु हूंदासीं ऐं हर मुमकिन जेका असांखे वस में ॻाल्हि हूंदी असां पाण कोशिशि कंदासीं। उन खां पोइ न त असांजा MN साहब आहिनि, असांजा MP साहब आहिनि, उन्हनि खां बि उन्हनि खे बि गुज़ारिश करे पंहिंजे शहर जे लाइ रोड रस्ता नालियूं वग़ैरह इंशाअल्लाह ताला फस्ट प्रायोरिटी ते हल कराईंदासीं। शहर जी जेका हींअर सूरत आहे उन जा ज़िम्मेवार कंहिंखे था सम्झो त जेके ब्यूरोक्रेट्स खे त असां कुझु कोन था थी सघूं, छो त ऑफिसर्स आहे। इंशाअल्लाह अॼु खां वठी पार्टी हलफ़ खणे ओथ खणी अचे वेठी आहे। हाणे असां ज़िम्मेवार आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला तव्हांखे 2 महीननि जे अंदरि हिते रिज़ल्ट मिलंदो।